चाहियूं पिया नाज़रीन, कराची मां डिजी मली डेवलपमेंट अथॉरिटी नजमुद्दीन खे हटाए वियो आहे। SNGAD रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। सेक्रेटरी इंडस्ट्रीज़ अब्दुल रशीद सोलंकी खे डिजी मली डेवलपमेंट अथॉरिटी मुक़ररु कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां ते पहुचायूं पिया। कराची मां डिजी मली डेवलपमेंट अथॉरिटी नजमुद्दीन खे हटाए वियो आहे। SNGAD रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची खां डिजी मली डेवलपमेंट अथॉरिटी नजमुद्दीन खे हटाए वियो आहे। SNGAD रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। अवां खे ॿुधायूं पिया त सेक्रेटरी इंडस्ट्रीज़ अब्दुल रशीद सोलंकी खे डिजी मली डेवलपमेंट अथॉरिटी मुक़ररु कयो वियो आहे।